साईं नूर हसन कलोड़ो साहब खे त साईं जन अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंवल काणू पाताल में भौर भरे आकाश बिनी संदवी गालड़ी राज कांधी रास ते इश्क के शाहबाज जंहिं मोहब्बती मेड़िया। सभ खां पहिरें सिंधी अरबी संगत जी चूंडुनि में आयल असांजे मानवारो उहिदेदारनि खे मुबारकूं, ख़ासि तौर ते साईं अहमद सोलंकी साहब, साईं महबूब साहब, यूसुफ साहब, साईं रोज़ैन ते नालो विसरी विया मूंखां, साईं जी जेके बि दोस्त आया आहिनि सभिनी खे लख लख मुबारकूं। ऐं साईं महबूब त कमाल करे ॾेखारियो, जेकॾहिं ॿ टे ॾींहं मस गुज़रिया अहिड़ो प्रोग्राम रखियो अथई। सुबुह ॿोलीअ ते राति तक़रीबन 11 बजे दारी मूंखे फ़ोन कई, सुबुह जो तव्हांखे अचिणो आहे, मकालो पढ़णो आहे। मूं त खेसि चयो त ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायूं, ॿियनि दर्सनि खे मौक़ो मिलियो। पोइ हलंदे घुमंदे कुझु घर लिखियुमि, कुझु वरी हिते लिखियुमि। 2 अखर जेके लिखिया आहिनि से तव्हांजे आॾो आहिनि। अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध का ऐं सिंधियुनि जी ॿोली। नारायण श्याम अॼु खां 80 साल अॻु में रड़ कई हुई, अॼु संदसि रड़ पढ़ाॾो बणिजी वई आहे। ॿोलियूं सभु मानाइतियूं आहिनि पर माउ ॿोली जो मटु न आहे। मूंखे मुंहिंजी छठी यादि न आहे, ॿंधण में हुयुसि, पर जॾहिं अङण ते पेर खोड़े हलणु लॻो हुउसि तॾहिं मुंहिंजी अमड़ मुंहिंजा लाॾा कोड शुरू कया हुया। पेरनि में गिंगरू ॿधा हुआईं, हलण ते अमा विलहार थींदी हुई, भाकुर में खणी मिठियूं ॾींदी हुई, गिटा चुमंदी हुई, निड़ चुमंदी हुई, हथ चुमंदी हुई ऐं मथे ते शफ़क़त ऐं बाज जा हथ फेरींदी हुई। मुंहिंजे खिलण हलण ऐं कुॾण ते सभु घर भाती ख़ुशि थींदा हुया ऐं रोअण ते सभु परेशान थींदा हुया। ॾाॾी त साफ़ क़ुर्बान वेंदी हुई, मां घोर वञा, मां सदके वञा। अम्मा ऐं ॾाॾी जा सेरा लाॾा ओॾाणा कोॾाणा शुरू थींदा हुया त मां धड़क धड़क करे घर जे अङण ते ज़ोर सां पेर हणंदो हुयुसि ऐं गिंगरुनि मां मूसीक़ी जा पड़लाव निकिरंदा हुया। अहिड़ी मुहबत, शफ़क़त, नाज़ अंदाज़ सां रिझाइण, परचाइण, खेॾाइण ऐं विंदराइण किथो थो विसरी सघे। छठी जा अलॻि सेरा ऐं सवण, हलण ते अलॻि मोरा ऐं सेरा। जेसि ताईं शादीअ जी उमिरि ते पहुतासीं तेसि ताईं ओलाणा कोॾाणा हलंदा हुया, मुख़्तलिफ़ रस्मूं ऐं सवण हलंदा हुया। पर अफ़सोस अॼु उहे ओलाणा कोॾाणा, गीच, सेरा, लाॾा कोन था नज़र अचनि। माण्हुनि लाउड स्पीकरनि ते रीमिक्स, डिस्को ऐं बेहूदा गाना शुरू कया आहिनि जेके सॼे पाड़े वारनि जी निंड हराम कई वेठा आहिनि। हफ़्तनि जा हफ़्ता, ॾींहंनि जा ॾींहं ॿुधी ॿुधी निंड हराम थी वेंदी आहे। सुकून ऐं निंड लाइ सिकी मरंदा आहियूं। असां पराइनि रस्मनि खे चिंबड़ी पंहिंजी तहज़ीब जा तरा कढिया आहिनि। पंहिंजी माउ ॿोली मां हथु कढणु गोया पंहिंजी तारीख़, तहज़ीब, तमदन, सक़ाफ़त मां हथु कढणा आहिनि। हींअर जॾहिं घर ऐं घिटियुनि में चल मेरे घोड़े हिंदुस्तान जहिड़ियूं रांदियूं ॿुधूं था तॾहिं असां पजरूं था त आख़िर असांजी नई जनरेशन जो छा थींदो, जेके पंहिंजी माउ ॿोलनि जी रांदियुनि खे छॾे पराइनि ॿोलनि में फासी पिया आहिनि। इर्चिक मिर्चिक धाणा दिर्चिक, आग पटीहर, नांगण जोगण ऐं सवे रांदियुनि जा ॿोल मरी चुका आहिनि। इहो असांजो पंहिंजो क़सूरु आहे। असां ॿारनि जी तरबियत में नाकाम थी चुका आहियूं। अंब जे वण खे स्विट्ज़रलैंड में पोखिबो त कोन थींदो। असां पराइनि ऐं ॿोलियुनि, रवायतुनि, रस्मुनि, रांदियुनि खे मान ॾिनो आहे ऐं पंहिंजी ॿोली खे हीच ऐं नीच सम्झियो आहे। हक़ीक़त में हीच नीच नाकारा असीं पाण आहियूं। असां पंहिंजनि क़ीमती ऐं नायाब रस्मुनि खे थुॾे वॾी फूंड सां पराई रस्मुनि में फासी विया आहियूं, जंहिं लाइ सिंध धरती ऐं ॿोली जा दुरोही आहियूं। असांखे पंहिंजी तहज़ीब ॿोली जो क़दुरु ई न आहे।
सब खां पहिरियां त इहो वाज़े कजे त सिंधी ॿोली दुनिया जी तहज़ीब ऐं ॿोलनि जी माउ आहे। यूरोप खां वठी बाक़ी दुनिया जंग में हुई तॾहिं सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। दुनिया जी क़दीम तहज़ीब सिंधू माता आहे। सिंधी ॿोली जा 52 अखर आहिनि। ॿियनि ॿोलियुनि में 26 या 30 या 32 आहिनि। असांजी अल्फ़ाबेट जा ञे ॼे ॾाल ॻे ङे ऐं ॿिया अखर ॿियनि ॿोलियुनि में न आहिनि। ॿी ॿोली वारो वाङण ॼञ ॾेॾर सिंग नची सघंदो। साफ़ ज़ाहिर थियो त सिंधी ॿोली जी वुसत ॿियनि ॿोलियुनि खां ताक़तवर ऐं स्वाभाविक आहे। जंहिं ॿोली जा अखर घणा हूंदा, आवाज़ घणा हूंदा, उहा शहनशाह ॿोली आहे। सिंधी ॿोली उहा शहनशाह ॿोली हूंदी आहे। सिंधी ॿोली वारो दुनिया जी सभिनी ॿोलियुनि जा दुरुस्त अखर लहजा लफ़्ज़ रवानी सां कढी सघंदो ऐं दुनिया जी का ॿोली जल्दी सिखी सम्झी वठंदो। इन तरह सां असां हरू भरू पंहिंजे ॿारनि खे इंग्लिश मीडियम में या ॿियनि ॿोलियुनि में पढ़ाए रहिया आहियूं। पहिरें खां 5 क्लास ताईं पंहिंजे ॿारनि खे सिंधी लाज़मी पढ़णु घुरिजे। इहा असांजी अज़ीम ग़लती आहे। असां पंहिंजे पेरनि ते पाण को आड़ो वाहे रहिया आहियूं। पंहिंजी जनरेशन, पंहिंजी ॿोली, पंहिंजी तहज़ीब खे पाण तबाह करे रहिया आहियूं। उर्दू ॿोली अकबर बादशाह जे दौर में जुड़ी। उन जे लश्कर में अनेक क़ौमूं हुयूं जेके हिक ॿिए जूं ॿोलियूं न सम्झी सघंदा हुया। तंहिं करे उर्दू ॿोली वजूद में आई। उर्दू त कालो की छोकिरी आहे। इन खां अॻु में उर्दू ॿोली जो वजूद ई न हुयो। हिंदी ॿोली हुई, सा बि सिंधी मां जुड़ी आहे। इन तरह सराइकी, पंजाबी, सिंधी ॿोली जो लहजो आहिनि। अॻु सिर्फ़ु हिंद ऐं सिंध हुया, लेकिन हिंद बि सिंध मां निकिती आहे। ईरानी से खे हे चवंदा, हे सां उचार कंदा आहिनि। मुंहिंजा साईं उर्दू ॿोली ठाहिण वारा बि सिंधी हुया। अकबर बादशाह जा 9 रतन हुया, जिन मां 3 रतन त सिंध जा हुया, अबुल फज़ल, अबुल फैज़ी ऐं बीरबल। शेख मुबारक सेवण जो हुयो, अबुल फज़ल अबुल फैज़ी जो वाल साहब। शेख मुबारक सेवण जो जंहिंजा 2 फर्ज़ंद अबुल फज़ल ऐं अबुल फैज़ी अकबर बादशाह वटि हुया, वॾा अकाबर ऐं आलम हुया। अकबर बादशाह शेख मुबारक खे चयो त लश्कर हिक ॿिए जी ॿोली नथो सम्झे, का ॿोली ठाहे ॾियो त जीअं हिक ॿिए खे सम्झी सघनि। सेवण जे शेख मुबारक खे चयो, इहो कमु त मुंहिंजा नींगर फज़ल ऐं फैज़ी करे सघनि था। मूं उमिरि दराज़ पोड़े माण्हू खे छो थो तकलीफ़ ॾीं, तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं पोइ ॿिन्ही सिंधी भाइरनि फज़ल ऐं फैज़ी उर्दू ॿोली ठाहे ॾेखारी। उर्दू जी माना आहे लश्करी ज़बान। असांजे बुज़ुर्गनि जी ठहियल ॿोली असां ते मड़ी पई वञे, यानी माउ ॿोली तां हथु खणो। दुनिया असांजी तहज़ीब, तमदन, ॿोली ऐं सकाफ़त ते फ़ख़ुरु थी करे ऐं असीं अंग्रेज़ी ॿोलीअ ते फ़ख़ुरु था करियूं। अंग्रेज़ी ॿोली, उर्दू ॿोली ज़रूरु पढ़णु घुरिजे। अंग्रेज़ी ॿोली इल्म सां भरी पई आहे। साइंस, आर्ट, अदब, टेक्नोलॉजी वारो घणो इल्मु अंग्रेज़ी में आहे, पर असांखे पंहिंजी अंबड़ ॿोली न विसारणु घुरिजे। हीअ ॿोली दुनिया जी ॿोलियुनि जी माउ आहे। ख़ुदा पंहिंजी माउ ॿोलीअ जो क़दुरु करियो। शाइर जूं सिन्फ़ूं जेके सिंधी ॿोली में आहिनि, से सिन्फ़ूं तमामु घणियूं सिन्फ़ूं ॿियनि ॿोलियुनि में न आहिनि। जीअं मिसाल तौरु वाही, काफ़ी, मौलूद, मदह, बेत, ॾोहीड़ा, ओलाणा, कोडाणा, गीच, मोरो, लहरो, लोरी ॿियनि ॿोलियुनि में न आहिनि। असांखे पंहिंजी सिंधी ॿोली ते फ़ख़ुरु घुरिजे, न की ॿियनि ते। असांजी सिंधी ॿोली अमीर ॿोली आहे। हर हिकु शइ जा प्रॉपर नाला आहिनि। मिसाल तौरु अंग्रेज़ी में तव्हां स्टिक चवंदव, उर्दू में डंडी चवंदव, पर असां वटि हर हिकु माप जी जेका लठ आहे उनजा पंहिंजा नाला आहिनि। मिसाल तौरु लठ, डांग, पाइणो, बाठो, सोटो, सोटी, दासो, छमक, तलहर, ॾोलणो, किलो, चबक, डंडो, डंडी। त इहे प्रॉपर जेके हर शइ जा लठ जा जेके बि क़िस्म आहिनि उनजा नाला आहिनि। अंग्रेज़ी में अंकल चऊं, पर अंकल केरु? चाचो, मामो, पुफड़, मासड़, केरु? हक़ीक़त आवाज़ ऐं उचार ज़ेर ज़बरुनि सां निकिरंदा आहिनि। अ, ए, उ, औ, उ 52 अखर आहिनि। त 52 पटियूं आहिनि सिखण लाइ। 52 पटियूं आहिनि, पर असां वटि 5 पटियूं बि कोन पढ़ाई थी वञनि। ॿार खे पहिरें क्लास खां 5 क्लास ताईं लाज़मी सिंधी मीडियम में पढ़णु घुरिजे।
अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असांजा पढ़ियल लिखियल शाइर अदीब क़ौम परस्त सियासतदान जा ॿार बि माउ ॿोली में नथा पढ़ाइनि। इहा असांजी कमबख़्ती ऐं बदनसीबी चइबी। लतीफ़ त 300-400 साल अॻ में मयार ॾेई छॾी हुई त जे तूं फ़ारसी पढ़ीअ ॻोल्हो तूं ग़ुलाम। पंहिंजी ममता ॿोली खे विसारणु बेवड़नि माण्हुनि जो कमु आहे। लतीफ़ साईं चयो आहे त हींअरो ॿेड़ी जिया ॾुतड़ पे ॾींहं थिया, पुछियो तव्हां न पहिरियां करलाऊं थी कॾहिं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो ऐं ॿियूं कुझु शयूं हुयूं जेके निसाब में असांजा अकाबर जेके ॾाहा ग़लतियूं कनि था, पर इन ते वरी ॿिए दफ़े ॻाल्हाइजो। तव्हांजी वॾी महिरबानी सर, थैंक यू वेरी मच। साईं नूर हसन करोड़ साहब पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। वॾी महिरबानी साईं।